नाज़रीन, अंगवाणी के कचे में पुलिस एहलकार की बाज़ाबी लाइ ऑपरेशन जारी है। पुलिस सां फायरिंग की ॾेवठ में 2 ॾोहारी मारिजी विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अता हुसैन मलिक। जी अता हुसैन। जी बिल्कुल, तंगवाणी भरसा चिमनी शाख वाले इलाके में दुरानी महर पुलिस थाने हद कच्चे में कश्मीर कंदकोड़ पुलिस एहलकार फजल रहमान कोसो जे बाज़ाबी लाइ गुज़िरली खां ऑपरेशन जारी है। चिमनी शाख वट मलगुजार मल्लू बालकानी खिलाफ पुलिस ऑपरेशन दौरान पुलिस मुबीना मुकाबले में ॾोहारी शफीका मदानी मारिजी है। जॾहिं त दुरानी महर पुलिस थाने जे हद दुरानी महर इलाके में खादिम गैंग खिलाफ पुलिस ऑपरेशन दौरान पुलिस के मुकाबले में ॾोहारी सोबत जागणी पिण मारिजी है। पुलिस दावा मूजिब भयो गैंग जा जेके आहिनि 2 ॾोहारी ऐं बालकानी गैंग जा 3 ॾोहारी पिण सख्त ज़ख्मी थिया आहिनि। मारिजी वियल ॾोहारियुनि जे लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयनि। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारियुनि ते 5 लख रुपया इनाम रखियल हो। एसएसपी कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो चयो त पुलिस जो ऑपरेशन जारी है। आख़िर जी खात्मे ताईं अमन बहाल ताईं पुलिस ऑपरेशन जारी रखी वेंदो। जी अता हुसैन, अवां जी मेहरबानी।